मां हैदराबाद जे वकीलनि खे चवां थो मयारी करे थो वञाव हैदराबाद जे अवाम खे मयारी करे थो वञाव क़यामत जे ॾींहुं बि पुछंदोमांव त जॾहिं सिंध ते महल आई असां घर छॾे तव्हांजी हैदराबाद में आयासीं तव्हां छो न आयो असां सां गॾु मुंहिंजा मानवर दोस्तो अॼु मां कारपोरेट फार्मिंग ते न ॻाल्हाईंदुसि अॼु मां दरियाए सिंध ते ठहंदड़ गैर कानूनी केनालनि ते बि न ॻाल्हाईंदुसि अॼु मां शर्बीनी गैर आईनी तरमीम ते बि न ॻाल्हाईंदुसि अॼु मां पीका एक्ट ते बि न ॻाल्हाईंदुसि अॼु मां ॻाल्हाईंदुसि सिंधी क़ौम ते अॼु मां ॻाल्हाईंदुसि सिंधी वकीलनि ते ही जेके हिते घणा वेठा आहियूं असां सिंधी वकील लाड़काणे खां मीरपुर ख़ास खां मोरे खां दादू खां सखल खां मदीरबार खां जामशोरे खां कराची खां हैदराबाद खां इहे वकील बीठा आहियूं पाण में पंज कंहिंजे साम्हूं तकीर कयूं कंहिंखे ॿुधायूं पंहिंजो सूर ऐं सिंधी क़ौम छा थी करे हीउ जेको इसरार जाम साहब जॾहिं एडवर्टाइज़ कयो त सभिनी सियासी समाजी मज़हबी तंज़ीमुनि खे दावत आई सिविल सोसाइटी खे दावत आई ही को ॿार जो फंक्शन कोन हो ही को ऑल सिंध लायंस एक्शन कमेटी जी मीटिंग कोन्हे ही रैली हुई रैली में घणा माण्हू हैदराबाद जा तंहिंजे करे मां हिन सिंधी क़ौम ते थो ॻाल्हायां ॻाल्हि मां इहा थो कयां ही मासूम नंढड़ा मूंखे ही नज़र अचनि था हिकु ॿ टे जेके बि अंकार करे 7 साल हुननि जी उमिरि न आहे उहो बि शहीद थिया मरी त हिकिड़े ॾींहुं थींदो आहे पेट त कुतो बि पालींदो आहे मानी जेका ॼावा हिते असांखे मानी खाइणी आहे हिते पेट पालणो आहे हिते हुननि जी उमिरि शहीद थियनि थी हाणे सतुनि जा भरिया में हाणे असांखे टेजारनि था ख़रीद करण जी कोशिशि था कनि जेकॾहिं उन्हनि खे मुंहं में धूड़ था विझूं जेके असांखे ख़रीद नथा करे सघनि जेके असांखे टेजारे नथा सघनि उन्हनि जे मुंहं में धूड़ था विझूं उहो असांजी कैरेक्टर असैसिनेशन था कनि आमिर नवाज़ बढ़ाए रमन कौर आई अजय अपार सभिनी जे ख़िलाफ़ कैरेक्टर असैसिनेशन था कनि वकीलनि जे ख़िलाफ़ कैरेक्टर असैसिनेशन था कनि हिते कुझु ॾींहं अवल काथे स्टेडियम आया छा आहे को म्यूज़िकल प्रोग्राम हुयो ख़र्च माफ़े न पई ख़र्च उन म्यूज़िकल प्रोग्राम ते माफ़े न पई उहो म्यूज़िकल प्रोग्राम ते जेका मथे स्टेज ते मश्करा थी उनखे हिकिड़े खे बोतल उछलाई त उहो चए थो हिकिड़े मुंहिंजे माण्हू बोतल इहो उछलाई आहे पंहिंजी भेण जो रिश्तो मोकिलियो अथई बेगंती करे छूटनि पिया हुनखे छूटा न पिया इहा सिंधी क़ौम जी गैरत रही आहे ही घणा माण्हू ते बीठा आहिनि असां पाण में चवणी तकीरूं कयूं था हैदराबाद प्रेस क्लब जे ॿाहिरों बीठा चंद असांजा प्रेस क्लब जा दोस्त असांजी कवरेज करण आया सॼी प्रेस क्लब आहे हिन असां कहिड़ो पंहिंजो ज़ाती मसइलो खणी आयो सिंध जी ॻाल्हि था कयूं दरिया जी ॻाल्हि था कयूं यादि रखो सिंधी क़ौम मां सभिनी खे चवां थो तव्हां असांखे छा थी चओ असांजा पोटा असांजा पर पोटा असांजा ॾोट असांजा पर ॾोट असांजी कबुरुनि खे अची थुकूं हणंदा पूजा ॾींदा पातल हणंदा त तव्हां छा कयो तव्हांखे मोटियो त सिंध जे लाइ ॻाल्हि कयो हिकिड़ी टके जी पार्टी आहे ॿिनि ॾहाकनि खां असांजी हुकुमरानी थी करे ऐं असां हुनजो हुकुमरानी गुलामनि वांगुरु ॾिसूं था हिरियूं था परेशान था थियूं कंहिंजे लाइ तकीरूं था करायो काथो असां सतनि थी करे ॿ ॿार छॾे आया पंहिंजी सिंध जी ॻाल्हि कंदासीं वल्ला बोला इमाम हुसैन ते शहादत जो कसम खणी चवां थो मरी वेंदुसि आख़िरी घड़ी ताईं सिंध जी ॻाल्हि कंदुसि आहे कंहिंखे दिलि में ताक़त बाक़ी रही ॻाल्हि कैरेक्टर असैसिनेशन जी कैरेक्टर असैसिनेशन तारीख़ में अहिड़नि हस्तियुनि निकिरी जंहिंजा मां नाला खणी हिम्मत का परवाह कोन्हे अकेलो बीहंदुमि त बि विढ़ंदुमि वक़्त ख़ासि हुनखे हुकुमराननि खे चवां थो असां पंजाब खां 200 साल पोइ करे हिन में पंजाब जो कोई कसूर कोन्हे हिन में असांजी हुकुमरान फरमाइश जो मूंखे पंहिंजे वकीलनि खे चवां थो ॿीहर रेलियुनि में न ईंदासीं अलामा अयाज़ को भी शिकारपुर में पूरे केस में हाज़िरी उतो हाज़िरी खाई शिकारपुर का तो हाज़िरी खाई अगर तुंहिंजा चक्कर लॻाए कहिड़े मूल बि FIR दाख़िल थी सवाइ अयाज़ को मीते कहिड़ो अयाज़ को मीती ॾोह शहनाज शेख जो कहिड़ो ॾोह इहा तव्हांजे वकीलनि जी शहादत ही कूड़ा केस ही कैरेक्टर असैसिनेशन में बिल्कुलु असांखे पंहिंजे मक़सद तां न झुकाईंदियूं यादि रखिजो हुकुमरानो
खे चवां थो त असांखे भली रिफ्ट आहे वकीलनि में तोड़ फोड़ आहे वकीलनि जे वधीक नुक़सान पहुचायो आहे अकेलो बि यादि रखो आख़िरी साथ असां वकील घणा बि मां हैदराबाद वारनि खे मयारी करे थो वञा हैदराबाद वारो वकील जाते जाते आवाज़ वञे मां हैदराबाद जे वकीलनि खे चवां थो मयारी करे थो वञाव हैदराबाद जे अवाम खे मयारी करे थो वञाव क़यामत जे ॾींहुं बि पुछंदोमांव त जॾहिं सिंध ते महल आई असां घर छॾे तव्हांजी हैदराबाद में आयासीं तव्हां छो न आयो असां सां गॾु मां तव्हां सभिनी जा जेके बीठा आहिनि उन्हनि जी वॾी महिरबानी प्रेस वारनि दोस्तनि जी महिरबानी बाक़ी जेकी दोस्त न आहिनि आया तारीख़ माफ़ कंहिंखे बि कोन कंदी कंहिंसां बि रिआयत न थींदी इहो जनरेटर बंदि भलो आहे 5 माण्हू बीठा आहिनि आवाज़ असां मुंहिंजी ॿुधंदा कंहिंखे था ॿुधायूं असां इहा आवाज़